बागी पुलिस औरताणे आवाज़ ते हिकजी आयल नदीम नाले नौजवान खे अगवा थियण खां बचाए वरितो। एसएचओ डहर की सरदार चांडिल ॿुधायो त बस स्टैंड ते डहर की तां नदीम वलद कासिम खे शकी हालत में पकड़े थाणे ते आंदो पियो त हुन ॿुधायो त हू डहर की जो रवासी आहे। औरताणे आवाज़ ते हिक छोकिरी सां दोस्ती थी वई जंहिंजी डेट ते कश्मीर वञी रहियो पर पुलिस रस्ते तां गिरफ़्तार कयो। पुलिस मूजिबि हिन खां जेको नंबर मिलियो पुछा कईसूं त उहो नंबर मशहूर अगवाकारनि मशकूर जागरानी जी गैंग वारनि जो निकितो जेके औरताणे आवाज़ ते छोकिरनि खे घुराए अगवा करे भूंग तलब कंदा आहिनि। मीरपुर पठोरे में अवामी तहरीक पारां घारे में पुलिस तां क़तल थियल नौजवान ऐं मीरापुर में क़तल थियल सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻवाननि किलाबाडो सागर मजीद परिहाड़ अज़ीज़ मेमण जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त रमज़ान समूह ऐं सहाफ़ी अज़ीज़ मेमण खे साज़िश तहत क़तल कराए हाणे उन्हनि जी कातिलनि खे बचाइण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त रमज़ान समय ऐं अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। गढ़ी असिन भरिसां ॻोठ मोहम्मद छटर परियो में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल गुज़िरियल 5 सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठ जा 200 खां वधीक मासूम ॿार तालीम जे ज़बर खां महरूम आहिनि। ॿारनि जे वॾनि रईस अब्दुल हलीम परियो, महबूब अली ऐं ॿारनि अली रज़ा अमजद अली ॿिनि जो चवणो हो त ॻोठ मोहम्मद छटर परियो में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल गुज़िरियल 5 सालनि खां बंदि पियल आहे जॾहिं त स्कूल में मुक़ररु थियल उस्ताद पिणु ग़ाइबु आहे जंहिं सबबु मुख़्तलिफ़ ॻोठनि जा 200 खां वधीक ॿार तालीम पढ़ाइण लाइ ॾूरांहनि इलाइक़नि ॾांहुं वञी रहिया आहिनि। हुननि वसवारनि खां घुर कई त बंदि पियल स्कूल खोलाए तालीम शुरू कराई वई आहे। एडिशनल सेशन जज पनवाकल जे हुक्म ते कैंट पुलिस पारां जुड़ास भरिसां ज़री ज़मीन ते छापो हणी नाक बांदी बणायल 9 हारनि खे बाज़ाब कराए वरितो आहे। बाज़ाब थियल हारनि में मेवो, रांझो, बशीर, ॾिनो, मेघवाड़, परदेसी, माई अरबेली, माई स्याणी ऐं नादिर समेत 9 पोरित शामिल आहिनि। कैंट पुलिस ज़मींदार फज़ल हुसैन, असलम हुसैन ऐं महमूद जी ज़री ज़मीन ते छापो हयो जितां 3 सालनि खां जबरी पोरीला बांदी बणायल 9 हारी बाज़ाब थिया जॾहिं त बाक़ी 16 ॼणा हथ न आया। अदालती हुकुम ते छापो पोरित ॾिनो मेघवाड़ जे पटिशन दाख़िल कराइण बैदि हयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk